इते अवांखे आगाह कंदा हलूं त हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे 280 उर्स जूं तक़रीबूं अॼु खां शुरू थी रहियूं आहिनि। इंतज़ाम मुकमल कया विया आहिनि। अॼु मज़हबी मामलनि बाबति सिंध जो निगरान वज़ीर ऐं सक़ाफ़त खाते जो निगरान वज़ीर उर्स जी तक़रीबुनि जो इफ़्तिताह कंदा, जॾहिं त पुॼाणी वारनि तक़रीबुनि में सिंध जो निगरान वॾो वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर शिरकत कंदो। मुल्क जी कुंड कुर्श मां पांधीअड़नि जी आमद जो सिलसिलो बि जारी आहे। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। भिटशाह में कलम 144 लागू थियल आहे, जॾहिं त हथियारनि जी नुमाइश ते बि पाबंदी लॻाई वई आहे। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे 280 उर्स जूं तक़रीबूं अॼु खां शुरू थी वयूं आहिनि, जंहिंजा इंतज़ाम मुकमल थी विया आहिनि। अॼु मज़हबी मामलनि बाबति सिंध जो निगरान वज़ीर ऐं सक़ाफ़त खाते जो निगरान वज़ीर उर्स जी तक़रीबुनि जो इफ़्तिताह कंदा।